बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल्याण न्यूज़ ऑनलाइन सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर हाज़ुर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु असां हिकु अहिड़े मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं जेको सूरत हाल तव्हांजे असांजे साम्हूं आहे ऐं गुज़िरियल केतिरे अरसे खां इहो ॾेख असांजे साम्हूं आहे। ईद उल अज़हा मज़हबी हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, असां उहा मल्हाईंदा आहियूं। पर ईद उल अज़हा खां जे मल्हाइण खां पहिरीं महीनो, 2 महीना, 1.5 महीनो या 15 ॾींहं अॻु में असांखे जानवर ख़रीद करिणो पए थो ऐं पोइ उनखे कुझु ॾींहंनि लाइ घर में महिमान तो रखिणो पए थो ऐं उनखां पोइ उनजो जेको आहे असां उज़हा कंदा आहियूं। हाणे इन सॼे मरहले में जानवरनि जी ख़रीदारी खां वठी ऐं घरनि में ॿधणु ऐं उनखे रोडनि रस्तनि ते उते नुमाइश कराइणु, घुमाइणु, इहो सॼो हिकिड़ो अहिड़ो मरहलो आहे जंहिंमें इंतिज़ामिया जी ज़िमेवारी छा आहे। उहा इंतिज़ामिया जिन खे वॾियूं गाॾियूं मिलियल आहिनि, बंगला मिलियल आहिनि, प्रोटोकॉल, पेट्रोल, डीज़ल, उन्हनि जूं जेके आहिनि सिहत ऐं तालीम पूरे ख़ानदान लाइ, उहो सरकार जे उन ख़ज़ाने मां ऐं सरकार जो उहो ख़ज़ानो जंहिंमें आम आवाम, तव्हां, असां समूरा माण्हू गॾिजी उन में पंहिंजो टैक्स जो हिसो असां ॾियूं था ऐं उहो सरकारी ख़ज़ाने में पैसो वञे थो। जितां खां पोइ इहा इंतिज़ामिया उनखे पघारूं मिलनि थियूं, उन्हनि जूं मरातूं उहे बि उन्हनि खे मिलनि थियूं ऐं पोइ हुननि खे अवाम खे सुख ऐं सहूलियत ॾियण वास्ते उहो निज़ाम जेको आहे उहो बहितरु करिणो आहे, उहो उन्हनि जी ज़िमेदारी में शामिलु आहे। पर जेका शहरनि जी तस्वीर आहे उहा तव्हांजी असांजे साम्हूं आहे। जानवर रोडनि ते खपाया था वञनि, रोडनि ते ॿधा था वञनि, उन्हनि जी गंदगी उहा रोडनि ते हूंदी आहे। उनजे उज़हा थियण खां पोइ उनजो जेका बि गंदगी आहे उहा ते बदबू करे वेंदी आहे। असां पूरो हिकु हफ़्ते ताईं उहो असां निकिरी नथा सघूं पिया ऐं घरनि जे अंदरि हूंदा आहियूं तॾहिं बि। ऐं ख़ासि तौर ते जेके तंज़ीमूं इहे खलूं गॾु कनि थियूं, उहे खलूं गॾु करे पोइ अहिड़े गोदामनि में रखनि था जेके ॻुतल आबादी वारनि इलाइक़नि में हुजनि था ऐं 15 ॾींहं, 20 ॾींहं, 25 ॾींहं उहे खलूं उते पियल हूंदियूं आहिनि। उन में समूरियूं उहे तंज़ीमूं, उन्हनि खे बि इहा ज़िमेदारी निभाइणु खपे त इहे खलूं गॾु थियण खां पोइ 2 खां 3 खां 4 ॾींहंनि ताईं उन में बदबू थींदी आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी बदबू थींदी आहे जेको माण्हू जे बर्दाश्त खां महाल हूंदी आहे। त मां सम्झां थो त उहो ॻुतल आबादी वारनि इलाइक़नि में इंतिज़ामिया ते फ़र्ज़ु आहे त उन्हनि तंज़ीमुनि ते इहो जेको आहे नोटिस कढे, एक्शन खणे, उनजे ख़िलाफ़ु क़दम खणे ऐं उन्हनि खे इहो बावर करायो वञे त उहो रिहाइशी इलाइक़नि में खलूं जेके आहिनि उहे हुते गॾु न कनि। उहे गोदाम कहिड़नि अहिड़नि हंधनि ते जिते ॻुतल आबादी न हुजे, खुलियल मैदान हुजनि, जितां जेकॾहिं बदबू थिए बि थी त उन ते घटि माण्हू मुतासिर थियनि। ऐं ॿी ॻाल्हि, असांजा जेके बि डिप्टी कमिश्नर साहिबान आहिनि, असिस्टेंट कमिश्नर साहिबान आहिनि, कमिश्नर साहिबान, हे बि हिन ई रियासत जा शहरी आहिनि, हिन ई मुआशिरे जा शहरी आहिनि, हिन ई शहरनि में रहंदड़ आहिनि। उन्हनि खे बि इहे नकाब ॾिसण में ईंदा हूंदा जिते जानवर रोडनि ते खपजनि था। जानवरनि जेका गंदगी उहा रोडनि ते सरेआम नज़र ईंदी आहे ऐं प्लानिंग न हूंदी आहे जिते उहे जेके पीढ़ियूं उहे क़ाइमु कयूं वञनि जितां खां माण्हू आसानी सां ख़रीद करे सघे। त इन सॼी सूरत हाल में इहा इंतिज़ामिया जी हिकिड़ी नाअहली बि ॻाल्हि साम्हूं अचे थी ऐं अहलियत जे बुनियाद ते कानून हिकिड़ो मौजूदु आहे, उन ते अमल कराइण वास्ते इहो इंतिज़ामिया ते ज़िमेवारी आहे थिए थी त जीअं माण्हुनि खे उहो सुख ऐं सहूलियत मिली सघे, माण्हू इहे ईद इंजॉय करे सघनि, कंहिं हुन में अज़ाब जो शिकार न थियनि, माण्हू हुन में बेज़ार न थियनि, माण्हू इंतिज़ामिया जी नाअहली ते जुमिला न छॾीनि, चिथरूं न कनि ऐं उन्हनि खे इहो पंहिंजो जेको आहे मसइलो उहो मीडिया ताईं खणी अचण जी ज़रूरत न पवे। ऐं को इहो हिकिड़े 2 सालनि 3 सालनि जो कोन्हे, हीउ पूरो 70, 75, 80 साल जी जेका कहाणी आहे इहा उन वक़्त खां ईअं थींदो पियो अचे। पर उन में साॻी रुटीन हूंदी आहे, का तब्दीली न हूंदा। इहा साॻी उज़हा तमामु सभ खां वधीक घणी जेका आहे उहा सऊदी अरब में बि थींदी आहे। उते बि जेके आहिनि असांजा बल्दियाती इदारा आहिनि उहे कंट्रोल कीअं था कनि, का बदबू न थींदी आहे, का उते जेको आहे इन क़िस्म जी जेको आहे जानवरनि जी ख़रीदो फ़रोख़्त अढंगी न हूंदी आहे जिते रोड ब्लॉक थी वञनि ऐं माण्हू जेको आहे उहो परेशान थियनि, आम रूटीन जी जेका ज़िंदगी माण्हुनि जी उहा ख़राबु थिए। सऊदी अरब खां अलावा दुनिया जा ॿिया जेके बि मुल्क आहिनि ऐं उन्हनि में बि जेको ख़रीदारी जो तरीक़ो आहे या उज़हा थियण खां पोइ जेको आहे उते गंदगी उहा खई थी वञे, उनजो हिकिड़ो पूरो मैकेनिज़म आहे।
पर इहा बदकिस्मती आहे असांजे समाज में जो असां वटि हिते इंतिज़ामिया जी तमामु घणी हिकिड़ी वॾी जेका आहे जेको आहे छा चइजे त लश्कर जेको आहे इंतिज़ामिया जो उहो हिते आहे ऐं उहो रियासत जे पैसनि ते पलिजी रहियो आहे। पर हुननि जी अहलियत इहा आहे जेको कुझु असां ज़िक्र करे रहिया आहियूं। ऐं मां सम्झां थो इहा तमामु घणी हिकिड़ी शर्मिंदगी महसूसु थिए थी असां समूरनि माण्हुनि खे त असां कहिड़े मुआशिरे में रहूं था जिते इंतिज़ामिया जे हूंदे बि इंतिज़ामात बहितर न हूंदा आहिनि। ऐं इहो इंतिज़ामिया ते फ़र्ज़ु आइद थिए थो हिन रियासत जा ऐं हिन रियासत जे अवाम जा ख़ादिम आहिनि ऐं उहे ख़ादिम जेकॾहिं बहितर नमूने सां पंहिंजी जेका ज़िमेदारी न निभाईंदा त मां सम्झां थो त माण्हू उन ते ॻाल्हाईंदा ऐं माण्हू एहतिजाज बि कंदा ऐं माण्हू पंहिंजो जेको आहे उहो मौक़ुफ़ बि ॾींदा। त इहो हिकिड़ी इंतिज़ामिया जी ज़िमेवारी आहे गॾियल तौर ते त उहो कानून ते अमल कराइनि ऐं जेको मैकेनिज़म आहे उनखे बहितर कनि त जीअं इहो माण्हू ईद जो जेको ॾियारा आहिनि उहे इंजॉय करे सघनि, उन में माण्हू इहो मुसरत महसूसु कनि, उन में कंहिं बि क़िस्म जी का माण्हुनि खे तंगी न थिए ऐं माण्हू खे का तकलीफ़ न थिए। असांजो अॼु जो प्रोग्राम हिते ख़तमु थियो। इंशाअल्लाह कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान अलाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।